सियासी करण खां पहिरियां मां साईं गौस बख्श साहब जन खे वॾी दिलि जी गहराइनि सां हिन टीम में अचण ते भलीकार चवां थो ऐं साईं जन जो थोराइतो आहियां। सभु असां साईं जन जा थोराइता आहियूं जो एॾो साईं जन जो वॾे लेवल ते जेको कमु हले थो उनखे हिन प्लेटफॉर्म सां जोड़णु, छो जो उहो सिर्फ़ु समाजी आहे ऐं हीअ टीम समाजी ऐं सियासी आहे। त इंशाअल्लाह हिन मां उमेद इहा ई कजे थी त लाड़काणे जे अंदरि हाणे आवाम जे अॻियां क्लियर थींदो थो वञे त हिन वक़्तु दी ऑल्टरनेटिव द मुतबादिल इज़ हियर, हिते आहे। हाणे मुतबादिल असांजे साम्हूं आहे ऐं असांखे उन्हनि खे जॉइन करिणो पवंदो जिते कंहिं बि इंट्रस्ट, कंहिं बि मफ़ाद या पंहिंजे घर जे या पंहिंजनि दोस्तनि जे मफ़ादनि खे पोइते करे पंहिंजे हिन आवाम जे, बल्कि अॼु जी जनरेशन जे लाइ सिर्फ़ु न, ईंदड़ नस्लनि जे लाइ उन्हनि जे मफ़ादनि ते कमु करण खे अवलीन असां दर्जो ॾिनो आहे ऐं ॾींदासीं। त उन कम में इंशाअल्लाह ही साईं जन जो जुड़णु तमामु बहितरीन, हिकिड़ो तमामु माण्हुनि जे अंदरि उत्साह पैदा करण वारो क़दम आहे, नौजवाननि जे अंदरि एतमाद पैदा करण वारो क़दम आहे। ऐं साईं जन अञा हिकु शइ तव्हांखे जेका न ॿुधाई पंहिंजी NGO जे बारे में, उहा मां तव्हांखे अर्ज़ु कंदुसि त साईं जन हिकिड़ी लाड़काणे जे लाइ फ़िलहालु ख़ासि ऐप लॉन्च करण वारा आहिनि जेका जल्द ई असां सभिनी जे अॻियां अची वेंदी, जंहिंमें साईं जन ख़ासि जेको मक़सदु साईं जन जो हूंदो उहो बेरोज़गार नौजवान, पढ़ियल लिखियलनि या जेके डिग्रियूं कोन्हनि, जेके स्कूल कॉलेज न आहिनि, उन्हनि खे को फॉर्मल ऐं इनफॉर्मल एजुकेशन जे तहत उन्हनि खे स्किल्स ॾेई उन्हनि जी बेरोज़गारी खे ख़तमु करणु ऐं घटाइणु, न त ख़तमु करणु या घटाइण वारो कमु इंशाअल्लाह साईं जन उहा ऐप कंदी। उहा इंशाअल्लाह लाड़काणे में कामयाबु वेंदी त पूरे सिंध में मोकिलींदासीं, पूरे सिंध में कामयाबु वेंदी पूरे पाकिस्तान में मोकिलींदासीं। हिते लाड़काणे जे अंदरि मां जेतिरो हैरत थी वठे, माना केॾा आइडियाज़ हिते कनि, इहो केॾो वॾो हिकिड़ो आइडिया आहे त ऐप जंहिंसां तव्हांजी बेरोज़गारी घटिजे या ख़तमु थिए। इंशाअल्लाह असांखे वॾो इंतज़ारु आहे साईं जी ऐप जो, जीअं ई ईंदी त इंशाअल्लाह नौजवान पीढ़ी जे अंदरि, औरत मर्दनि जे अंदरि इहा तमामु तेज़ी सां फैलिजंदी। हिन में सभिनी खां वधीक मां पंहिंजे प्रोफेशन सां जेके वाबस्ता असांजा वकील जूनियर साहिबान आहिनि उन्हनि खे बि इन्हनि में आणण जी चवंदासीं, छो जो उन्हनि जे लाइ बि हिते अपॉर्चुनिटीज़ मौजूदु हूंदियूं। बहरहाल हाणे सियासी कुझु गुफ़्तगू जेके मां करणु चाहियां पियो, उहे इहा पियो करणु चाहियां त कुझु क्लैरिफिकेशन्स पंहिंजे पार्टी जे हवाले सां ॾींदासीं। त ही पहिरियां नाले जे हवाले सां इहो मां ॾिसां थो डिस्कशन इहो शुरू थी चुको आहे त भला जमहूरी जेकॾहिं आहे त पोइ इहो बैरिस्टर जे नाले सां छो, सुठो सुवालु आहे। ऐं जेकॾहिं मां पंहिंजे नाले सां पार्टी ठाहींदुसि या न, त जेकॾहिं मां पंहिंजे नाले सां पार्टी ठाहियां त इहो बेवकूफ़ तरीन डिसीशन हूंदो कंहिं बि हिकिड़े सियासतदान जो या कंहिं बि आम इंसान जो, त पंहिंजे नाले खे अॻिते करे, छो जो ही नालो हीअ पार्टी के हिकु माण्हू जी न सभिनीनि जी हूंदी आहे। इन जे करे इहो नालो आम जेको कंहिं बि माण्हू जी शख़्सियत ते ॿधल न हुजे। हाणे शहदाद कोट जे हवाले सां काफ़ी माण्हुनि खे इहा ख़बर न हुई त बैरिस्टर जी माना छा आहे, बैरिस्टर आहे छा। त हिकिड़ो नओं नालो हुयो त इहो मशहूरु थी वियो। पोइ जेके उते असांजा कारकुन हुआ उन्हनि चयो त असां टीम जोड़णु था चाहियूं। जो टीम जोड़ियो त हुननि टीम जोड़ी त उन में नालो इहो ई रखी छॾियऊं, बैरिस्टर टीम शहदाद कोट। त हाणे मुंहिंजी
का इन में न हुई इंस्ट्रक्शन त ईअं तव्हां टीम ठाहियो, इहो नालो पोइ हाणे हली जो पई हिकिड़ी शइ त चयोसीं ठीकु आहे जेसीं ताईं सियासी पार्टी असां ठाहियूं तेसीं ताईं इन नाले ते जेकॾहिं हले थो त कमु हले भले। लाड़काणे वारनि दोस्तनि जॾहिं टीम ठाही त उन ई नाले खे अडॉप्ट कयो। त इन में बिल्कुलु हिकिड़ो कोइंसिडेंटल आहे, हिकिड़ो इतफ़ाक़नि इहा शइ थी वई आहे जेका मूंखे ख़्यालु रखणु घुरिजे आहे। इहो बिल्कुलु मां पंहिंजी इन में ज़िमेदारी क़बूल कयां थो, पर इनशाला सियासी पार्टी जो त नालो इहो न हूंदो न, इहा ऑब्वियस ॻाल्हि आहे। उन में जल्द में मां इहो ॿुधाईंदो हलां असांजा मोस्ट अट्रैक्टिव फीचर्स ॿ हूंदा, ॿ असांजूं अहम तरीन शयूं उन में हूंदियूं जेके नौजवान औरतुनि ऐं मर्दनि खे खणी ईंदा तमामु घणे तइदाद में, लखनि ऐं करोड़नि जे तइदाद में। हिकु त इहो त असां हिन पार्टीअ खे कंहिं हिकिड़े घर, हिकिड़े शख़्स या हिकिड़े ख़ानदान या हिकिड़ी ज़ात ताईं उन जी मिल्कियत ऐं विरासत में आयल हिसो न बणाईंदासीं। हिन खे असां पार्टी खे हिकु इदारो बणाईंदासीं। इदारनि जो कमु छा हूंदो आहे, जेकी सिख्या उन में ॾिनी थी वञे उन सिख्या जा माहिर कढनि। माना जेकॾहिं यूनिवर्सिटी में इंग्लिश कोई पढ़े थो लिटरेचर, त लिटरेचर जा माहिर निकिरंदा, मास्टर्स ऑफ इंग्लिश लिटरेचर, मास्टर्स ऑफ इकोनॉमिक्स, मास्टर्स ऑफ सोशियोलॉजी, डॉक्टर ऑफ सोशियोलॉजी, इहे जेके माहिर निकिरंदा आहिनि। त इंशाल्लाह हीअ पार्टी जॾहिं सियासी हूंदी त सियासत सां समाजियात जुड़ियल आहे, सियासी ऐं समाजी लीडर पैदा कंदी, अॻुवान पैदा कंदी। अॼु ताईं पाकिस्तान जे अंदरि कंहिं बि पार्टीअ इहो न कयो आहे। माना या त मोरूसीन या त शख्सियत परस्ती आहे। शख्सियत परस्ती खे बि मां मोरूसियत जे दायरे में आणियां थो पियो, छो जो तव्हांखे इहो कहिड़ो गुमान आहे, कहिड़ो अंधो एतमाद आहे, ओवर कॉन्फिडेंस आहे त तव्हांखे इहो लॻे थो त पोइ दुनिया में पाकिस्तान जे अंदरि या न सिंध धरतीअ ते अंधेर लीडर ई कोन्हनि। के इहो तव्हांखे ओवर कॉन्फिडेंस ॾिनो आहे? वरी तव्हां ई तकरीरुनि में चओ था त आपको पता नहीं है कि ये मुल्क कितना अल्लाह की नेमतों से नवाजा हुआ है। हर सियासतदान अची चए थो, हर जेको आहे सिंधी या जेको आहे नॉन सिंधी सियासतदान हुजे, सिंध ताईं उहा महदूद हुजे पार्टी या पूरे पाकिस्तान ताईं फैलियल हुजे, उहे तव्हांखे चवंदा अची जे सिंधी पार्टी आहे त चवंदा त सिंध में वॾो टैलेंट आहे। जेकॾहिं पाकिस्तान ताईं हूंदी फैलियल त चवंदा पाकिस्तान में वॾो टैलेंट आहे। ऐं हिन जा सबूत बि आहिनि। डॉक्टर तव्हांखे दुनिया में मशहूर भी मिलंदा, पाकिस्तानी इंजीनियर भी मिलंदा, साइंसदान भी मिलंदा, दुनिया जे अंदर तव्हांखे वकील भी असांजा पाकिस्तानी मिलंदा, सिंधी मिलंदा। पंहिंजो हफीज़ पीरज़ादो जंहिं तव्हांखे आइन ठाहे ॾिनो, इहो हिकु सिंधी हो, सिंध भी पाकिस्तान जो हिसो आहे। एतिरा टैलेंटेड माण्हू हर शोबे में पिया आहिनि। औरतूं असांजूं एतिरियूं टैलेंटेड आहिनि। जेकॾहिं असां नालायक कयूं तव्हांजी नज़र में, सियासतदाननि जी नज़र में, जेकॾहिं असां अणपढ़िया आहियूं, जाहिल आहियूं, नालायक आहियूं त सिर्फ़ु अॻवाणी जे मामले में, छो जो उहा तव्हांजे घर जी जेका आहे उहो मीरास आहे तव्हांजे घर जो। माना तव्हां वञो त बच्चा ॾेई वञो, बच्चा त मेयूं बि ॾींदियूं आहिनि, तव्हां असांखे अॻवान ॾियो न। बच्चा जेके आहिनि तव्हां ॾेई असांखे छा था करणु चाहियो, ॿुधाइण था चाहियो त असांजो आम हिकिड़ो नौजवान हिते मूंसां नौजवान घटि में घटि 2 अहिड़ा वेठा आहिनि जेके पाकिस्तान जी का वॾी में वॾी पार्टी बि हलाइण जे लाइक़ु आहिनि। सिर्फ़ु लाड़काणे जे अंदरि 18 सालनि जा नौजवान शहदाद कोट ऐं लाड़काणे जा अहिड़े लेवल ते पहुची विया आहिनि। आकाश छलगिरी जो नालो मोटिवेशनल स्पीकर आहे। पुछोसि त बाबा प्राइम मिनिस्टर थी सघंदे? अॻोड़े पुछोमांसि छो नथो थी सघां। इहो एतमाद हुन जे अंदरि आहे। आदिल शेख साहब हिते वेठो आहे, हे ॿई 18 सालनि जा आहिनि। पंहिंजी टीम्स इन्हनि जोड़ियूं गॾिजी कमु था कनि पिया। शहर जी यूथ जी भलाई जे लाइ तालीम ते कमु थो हले पियो।
सिर्फ इन कमरे में 10 ॼणा असां वेठा आहियूं, उन्हनि मां 4-5 ॼणा लीडर तव्हांखे मौजूद आहिनि। रऊफ़ शेख साहब एॾे बहितरीन तरीक़े सां लाड़काने जी टीम खे लीड थो करे पियो, वॾनि वॾनि पार्टियुनि खे परेशान करे छॾियो अथई। साईं गौस साहब असां सां गॾु आहिनि, एतिरे अरसे खां एतिरी ज़बरदस्त तरीक़े सां पंहिंजा हिते समाजी लेवल ते कमु कनि था पिया। इहो ऐप जो आइडिया या गुबाणी आहे न। हिते साईं जन असां सां पंहिंजो सोनार के एसोसिएशन जी जनरल सेक्रेटरी साहब बि वेठा आहिनि, असां सां लीडर आहिनि न। राति बि किथे हिननि जो कचहरी हिननि जी निकिती चयूं तमामु लाइक़ु माण्हू आहे। हे लीडर आहिनि असां वटि, हे लीडर असां वटि हिन कमरे में 4-5 मौजूद आहिनि यार। ऐं ॿिया इहे न त ॿिया लीडर न आहिनि, उन्हनि खे सिर्फ़ु थोरी ट्रेनिंग जी ज़रूरत आहे, हिननि खे ट्रेनिंग मिली चुकी आहे। तव्हांखे गुमान कहिड़ो आहे? तव्हांखे इहो ओवर कॉन्फिडेंस ॾिनो कीअं आहे? तव्हां 24-25 सालनि खां पार्टी जा लीडर बणिया वेठा आहियो। ख़ुदा तव्हांखे वॾी हयाती ॾे, अॼु गुज़ारे वञो त तव्हांजे पुठियां को पार्टी खे यूनाइट रखण वारो को तव्हां माण्हू पैदा न कयो आहे। ऐं 25 सालनि में पाण इलेक्शन खां बग़ैर वेठा आहियो। तव्हांखे इहे छो थो लॻे त तव्हां खां वधीक बहितर टैलेंट कोन्हे? जॾहिं क्रिकेटर तव्हांजा एतिरे मुल्क मां सॼी दुनिया में नालो करे था अचनि, वकील तव्हांजा सॼी दुनिया में नालो करे वेठा आहिनि, साइंसदान वेठा आहिनि, डॉक्टर वेठा आहिनि, इंजीनियर वेठा आहिनि। असां नालाइक़ थियासीं त अॻुवाणी में थियासीं। 3 ख़ानदाननि जो असां ते बसि कब्ज़ो आहे, इन्हनि जी मीरास आहे, इन्हनि जी ख़ानदानी मीरास आहे। त इहा असांजी पार्टी इन शइ खे ख़तमु कंदी, इन शइ खे ईअं ख़तमु कंदी त इंशाअल्लाह 5 सालनि जे अंदरि अंदरि जीअं पार्टी पंहिंजा पैर मज़बूत करे थी त हर उहिदे ते त इलेक्शन हाणे इंशाअल्लाह थींदी वेंदी 6 महीननि साल जे अंदरि अंदरि जीअं ई पार्टी जुड़े थी। फ़िलहाल टेम्पररी बॉडीज़ ठहंदी थी वञनि, पर 2-3 सालनि जे अंदरि अंदरि मां पंहिंजे उहिदे तां मुस्तफ़ी थी ऐं इलेक्शन कराए, इलेक्शन में मां न बीहंदुसि त ॿियो अचे लीडर। तेसी ताईं हिकिड़ो सुठो लीडर नथो थी सघे जेसी ताईं उहो सुठो फॉलोअर कोन्हे। इदारो आहे आर्मी जो, पुलिस जो, इहे इदारा आहिनि। हिकिड़ो तव्हांजो चीफ ऑफ आर्मी स्टाफ वञे थो, ॿियो अचे थो, इदारे खे को फ़र्क़ु नथो पवे। छो जो उहो चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल, उहो COAS थियण खां पहिरियां जनरल हुयो, COAS खे फॉलो कंदो हो, सल्यूट कंदो हो। जनरल थियण खां पहिरियां ब्रिगेडियर हो, जनरलनि खे सल्यूट कंदो हुयो। सॼी उमिरि फॉलो करण सिखियई त बहितर लीडर थी सघियो। जेकॾहिं मां सुठो फॉलोअर नथो थी सघां, जेकॾहिं मां के नौजवान औरत या मर्द खे या भले बुज़ुर्ग खे इहो जेकॾहिं अहसासु नथो ॾियाराए सघां त तव्हां मां खां वधीक बहितर लीडर थी था सघो, त पोइ मां सुठो लीडर कीअं थो थी सघां? सुठो लीडर उहो हूंदो आहे, सुठो उस्ताद उहो हूंदो आहे जेको पाण खां बहितर शागिर्द, पाण खां बहितर लीडर पैदा करे। उस्ताद असांजा स्कूलनि में वेही पढ़ाइनि था, उन्हनि उस्तादनि जो मां प्रोडक्ट आहियां न, जो मां अॼु बैरिस्टर थी ते वेठो आहियां। हुन उस्ताद वटि शायदि तालीम मां खां घटि हुजे, पर मांखे पैदा हुन उस्ताद कयो। हिते जेके जेके दोस्त वेठा आहिनि पंहिंजनि फील्ड्स में तमामु घणो अॻिते निकिरी चुका आहिनि। असां सां अब्दुल करीम शेख साहब बि वेठो आहे, कुर्बान शेख साहब बि वेठा आहिनि, हिते शिराज शेख साहब बि वेठा आहिनि, यासिर साहब बि असां सां वेठा आहिनि। हिकु अधु दोस्त जेकॾहिं रहिजी वियो, नालो मूंखे नथो अचे, इन्हनि सभिनीनि जे अंदरि पंहिंजे पंहिंजे ग्रुपनि में इहे लीडर बणिया वेठा आहिनि। इन्हनि खे फॉलोइंग आहे। हे सभु किथे न किथे पहुता आहिनि। खोड़नि दोस्तनि पंहिंजनि उस्तादनि खां अॻिते निकिरी विया आहिनि। त इहो कंहिं जोड़िया? उस्तादनि जोड़िया। अहिड़ा असांखे उस्ताद घुरिजनि, अहिड़ा असांखे लीडर घुरिजनि जेके पाण खां बहितर माण्हू पैदा कनि, त जीअं मां हेॾे होॾे थियां त पोइ ते पार्टीअ खे फ़र्क़ु बि न पवे, इहो इदारो जुड़े। उन खां पोइ ॿियो नंबर जेका मोस्ट अट्रैक्टिव जेको फीचर आहे, उहो आहे असांजो मंशूर।
मंशूर असांजो मुबनी असांजी ज़ात ते या असांजे खानदान ते दोस्तन मित्र माइटरन पाड़े वारन ते न हिन पाकिस्तान जे अजुकल जी सिर्फ अवाम ते न बल्कि अगलन ईंदड़ नस्लन जे लाइ असांजो मंशूर हुजण घुरिजे। छो जो मां 1958 खां जॾहिं पहिरीं मार्शल लॉ लगी तॾहिं खां मुल्क जो बेड़ो गरक थियण शुरू थियो आहे। मां 62 सालन खां चवंदुसि त मुल्क जो बेड़ो गरक थियण शुरू थियो आहे। 62 सालन जो गरक बेड़ो असां जेकॾहिं लगे थो असांखे त 5 सालन में ठाहींदासीं त असां वॾा भुलियल असांखे कोई ॿुधाए तो हिकु ॾींहं जे अंदरि ठही वेंदी का जगह खंडर बणी पई आहे। मां ठेकेदार खे घुरायां चवांसि ठाहे ॾे चवे मां 3 ॾींहंनि में ठाहे ॾींदोमांइ जुगाड़ी कमु करे ॾींदो। उनखे 2 साल लॻंदा 3 साल लॻंदा न त जुगाड़ी कमु हूंदो। पायदार तब्दीली जे लाइ टाइम लॻंदो। थी सघे थो असांजी ज़िंदगीअ में इहा तब्दीली न अचे। थी सघे तो त इहा तब्दीली असांजे बच्चन जी जिंदगी में अचे। थी सघे तो असां पंहिंजी जिंदगी में पावर में कॾहिं न अचूं। थी सघे तो असांजा बच्चा या उन्हनि जा बच्चा अचनि। पर हिकु ॻाल्हि हक़ आहे त हक़ ते कॉम्प्रोमाइज़ कोन्हे। पावर में अचण जे लाइ कॉम्प्रोमाइज़ न कबो कंहिं बि क़िस्म। पाकिस्तान जी असांजी पार्टी पहिरीं पार्टी हूंदी जेका एक्सटेंसिव लिस्ट ते मबनी हिकिड़ो वॾो मंशूर ॾींदी जंहिंमें 2 लाइनियूं हर शइ ते न लिखियल हूंदियूं। जंहिंमें असां वॾो में वॾो दुनिया जो हिन वक़्तु मसइलो आहे क्लाइमेट चेंज। मौसम जी तब्दीली, गर्मी वधंदी थी वञे, सर्दी वधंदी थी वञे, पाणी जेको आहे बोडियूं वधनि थियूं। इहो छाजे करे जो धरतीअ जे गर्मी वधंदी थी वञे ऐं उन जे लाइ उपाउ कहिड़ा वरिता वञनि। वण सिर्फ़ वण पैदा करण उहे पोखणी इहा तमामु सुठी शइ आहे। इन खां अलावा ॿियूं शयूं बि आहिनि उहे बि करणियूं। क्लाइमेट चेंज खां वठी तालीम, सिहत, पुलिस जे अंदरि कहिड़ियूं रिफॉर्म्स अचनि, असांजी इरिगेशन आबपाशी माना एग्रीकल्चर ज़राअत, असांजो फूड, असांजी माइंस एंड मिनरल्स, असांजी इंडस्ट्रीज, असांजी वध में वध जेको औरत पोइते पियल आहे उन्हनि खे मज़बूत ऐं उन्हनि खे हक़ ॾियारणु। असांजी माइनॉरिटीज़ जा हक़ जेके हिन वक़्तु खसिया था वञनि उहे हक़ उन्हनि खे वापसि ॾियारणु। इन्हनि सभु हूंदियूं जेके थी सघे तो पॉलिसीज़ 15, 20, 25, 30 पेजनि जी हुजनि। शायदि थी सघे तो 300 पेजनि ते असांजो मैनिफेस्टो मुबनी हुजे। इहो मैनिफेस्टो वॾे में वॾो हिन में शइ जेका हूंदी उहा टैक्स ऐं बजट ते असांजा प्रपोजल्स हूंदा त बजट कहिड़ो हुजणु घुरिजे, टैक्स सिस्टम छा हुजणु घुरिजे। कंहिं बि पार्टी अॼु ताईं न ॾिनो आहे पंहिंजे मैनिफेस्टो में। पॉलिसीज़ के न ॾिनियूं आहिनि। गवर्नमेंट त ॾिनियूं आहिनि। पाकिस्तान गवर्नमेंट पॉलिसी ॾींदी आहे। सिंध गवर्नमेंट पॉलिसी पार्टी अॼु ताईं कंहिं पॉलिसी न ॾिनी आहे। असांजी पॉलिसी कहिड़ी हूंदी, असां पॉलिसीज़ ॾींदासीं त 2 शयूं इहे लीडर पैदा कंदासीं ऐं पॉलिसी ॾींदासीं। ऐं मंशूर जो पॉलिसी जो जेको फोकस हूंदो उहो लॉन्ग टर्म हूंदो। कंहिं चयो आहे त जेकॾहिं का हिकिड़ी शइ मुस्तक़िल आहे दुनिया में उहा तब्दीली आहे। हाणे उहा तब्दीली जेकॾहिं अचणी आहे त पोइ इहा तब्दीली केतिरी पायदार आहे इन जो दारोमदार अॼु असां बिज कहिड़ो था छिटियूं उन ते थो बीहे। असां बिज जेकॾहिं अॼु तकड़ वारो कॉम्प्रोमाइज़ करे पावर में अचण वारो बिज छटींदासीं त सुभाणे लीडर असांजा पैदा न थींदा, नालाइक पैदा थींदा। जे अॼु असां पावर खे लत हईंसीं मिलियो त ठीकु आहे। ईअं न आहे त पावर जे लाइ जिदोजहद न आहे करणी, उहो बि वठंदासीं, पर उनखे उनजी हासिलात जे लाइ कॉम्प्रोमाइज़ न आहे करणु। उसूलनि सां का गेम न आहे करणी। उसूल हेॾे होॾे न थींदा।
जेके असांजे बच्चन जे मुस्तक़बिल, असांजे ईंदड़ नस्लन जे मुस्तक़बिल, उन जी बका जी जंग ते बदल हूंदा। जल्द इंशाअल्लाह नालो, झंडो ऐं नारो अची वेंदो। रजिस्ट्रेशन जे लाइ 5000 माण्हू वठी करे सिंध जी दिल कराची में पहुचंदासीं इंशाअल्लाह। सॼे पाकिस्तान में थरथलो मचाईंदासीं त हीअ पार्टी बि आहे। उन खां पोइ असां पंहिंजनि उहिदनि तां मुस्तफ़ी थी इलेक्शन कराए बि सॼो पाकिस्तान ॾिसे। नौजवान लीडर आणबा, औरतूं ऐं मर्द, त हिकिड़ो कॉन्फिडेंस अचे, एतमाद अचे नौजवाननि में, बुजुर्गनि में, ॿारनि में, त असांजो को फ्यूचर आहे। न त सॼी उमिरि कमु करे हिकिड़े ख़ानदान खे कमाए खाराइणो आहे छा? माना कमाए खाराइण जो मक़सदु इहो त नालो, क्रेडिट, लीडरशिप सॼो उहे था खणी वञनि। टैलेंटेड माण्हू खणे, मेरिट हुजे। जेकॾहिं मोरूसियत सां मथे पहुता आहिनि तॾहिं त असांजे बहितरीन इदारो जेको सिंध पब्लिक सर्विस कमीशन आहे, उन जो बि बेड़ो गर्क करे छॾियो अथऊं। इन्हनि खे जो मेरिट जो एहसास हुजे हा, ॿियूं नौकरियूं त ईअं ॾेई छॾींदा आहिनि, विराहे हे वठो ऑर्डर। पर SPSC खे बि तव्हां क़ाबिज़ उन ते थी करे उन जो बि बेड़ो गर्क करे छॾियो आहे। मेरिट रही कोन्हे, वरी फ़खुर सां ॿुधाईंदा आहिनि असां एतिरियूं नौकरियूं ॾिनियूंसीं। अड़े ख़ुदा जा बंदऊं, एतिरियूं नौकरियूं जेके ॾिनव त केतिरनि नौजवान औरतुनि ऐं मर्दनि जी तव्हां मेरिट जी लताड़ करे उन्हनि जे हक़ खे खाई करे पंहिंजनि माण्हुनि खे ॾिनियूं नौकरियूं। तव्हां इहो कान, तव्हां सिंध धरतीअ सां तव्हां इहा चङाई थोरी कई आहे। इहो त पोइ ते धिके छॾियवसि जो अॼु असांजो अक्सर भले न पर काफ़ी उस्ताद असांजो अणपढ़ियो आहे। असांजे क्लार्क्स खे कम नथा अचनि। असां वटि ओवर स्टाफिंग थियल आहे। हिकु पोस्ट ते ज़रूरत है हिकु माण्हू जी नौकरीअ ते त 50 माण्हू भर्ती थियल आहिनि। पगारुनि में बजट ख़तम था थी वञनि। अहिड़ी ईअं सफ़ा रतो करे छॾियो अथव असांजे इदारनि जो। उहे हिन जे करे जो पाण बि मेरिट ते न आया आहिनि। इहो ख़तमु करणो पवंदो इंशाअल्लाह। वधीक वरी अॻिते फ्यूचर में नयनि ॻाल्हियुनि सां